नाज़रीन, दादू में ख़ानगी स्कूल एसोसिएशन पारां उस्तादनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां टीचर एवार्ड तक़रीब कोठाई वई। उन हवाले सां ॾिसूं था दानिश ख़ुश्क जी रिपोर्ट। में खानगी स्कूल एसोसिएशन पारां उस्तादनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां टीचर एवार्ड तक़रीब सैयद हाकिम अली शाह ऑडिटोरियम हॉल में कोठाई वई। तक़रीब में एडिशनल डायरेक्टर खानगी स्कूल ऐं कॉलेज रफ़िया जावेद मल्लाह, डिप्टी कमिश्नर दादू फयाज़ हुसैन राहूजो, अनवर अली भट्टी, सैयद मसूद शाह, सूफ़ी जावेद स्वाग, परवेज़ अली उमरानी समेत अंग में सिंध के मुख़्तलिफ़ खानगी स्कूलन के मर्द औरत उस्तादन शागिर्दन समेत फोत थी वियल उस्तादन के पोयरन शिरकत कई, जिन त सूफ़ी ऑक्सफोर्ड स्कूल के खास ॿारनि क़ौमी तरानो पेश कयो। उन मौके ते अॻवाननि उस्तादनि ऐं शागिर्दियाणियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त प्राइवेट स्कूल एसोसिएशन जी तरफ़ां हुयो, उन्हनि उस्तादनि खे जेके प्राइवेटली पढ़ाइनि पिया, यानी असां उन्हनि उस्तादनि खे न विसारियो आहे जेके असांजे ॿारनि खे, तव्हांजे ॿारनि खे, ग़रीब जे ॿारनि खे जेके प्राइवेट स्कूल में पढ़नि पिया। ऐं इहो ज़रूरी न आहे त प्राइवेट स्कूल जी का फ़ीस हाई फाई आहे, छाकाणि त जंहिं शहर में असां रहूं था दादूअ में या असांजे जेके पसगिरदा या जेके स्कूल आहिनि, इन्हनि जी फ़ीस तमामु घटि आहे। उन घटि फ़ीस में असां उहे ॿार था पैदा कयूं जेके इंशाअल्लाह ताला अज़ीज़ सुभाणे या डॉक्टर्स, सुभाणे या जजिस थींदा। के प्रोग्राम में उन्हनि उस्तादनि खे बि यादि कयो वियो जेके अॼु असां वटि मौजूदु न आहिनि, पर उन्हनि जो पूरी सिंध में हिकिड़ो वॾो नालो आहे, जंहिंमें उस्ताद बुखारी, साईं सलीम सोलंगी, साईं बाग सुहाग साहब ऐं ॿिया बि खोड़ सारा नाला हुआ जिन्हनि खे अॼु अवार्ड ॾिना विया आहिनि, जेका हिकिड़ी तमामु सुठी शइ आहे। त उस्ताद हक़ीक़त में उस्ताद खां जेको असां पिरायो आहे या सिखियो आहे, उन जो हक़ अदा नथा करे सघूं। ग़ालिब जो आहे न, हक़ तो ये है कि हक़ अदा न हुआ, पर पोइ बि आहे हिकिड़ी नंढी एप्रिसिएशन आहे जेका अॼोके प्रोग्राम जी सूरत में थी। सिंध जा उस्ताद जेके सॼो साल महिनत मुशक़त करे कहिड़ा बि हालात हुजनि क्लासरूम जे अंदरि पढ़ाइनि था, ऐं उन्हनि खे असां मञता ॾियण लाइ कराचीअ खां वठी हिते आया आहियूं ऐं पूरी सिंध में कराची खां कश्मीर ताईं उस्तादनि खे गॾु कयो आहे, ताकी असां उन्हनि खे उहा मञता ऐं इज़त ॾियूं जेको हुननि जो असुल मक़ाम ऐं हैसियत आहे। अख़लाक वग़ैरह वॾनि सां कीअं ॻाल्हाइबो आहे सभु सेखारींदा आहिनि। हिते अची बि असांखे तमामु सुठो लॻो ऐं इंशाअल्लाह अॻिते बि अगरि कहिड़ा मौक़ा ईंदा रहिया त पार्टिसिपेट कंदासीं। मां उन्हनि जे माउ पीउ खे बि इहो ई चवणु चाहींदमि त तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे सम्झो, पंहिंजे धीअनि खे सम्झो, पढ़ायो करियो, उन्हनि जे टैलेंट खे ॾिसो। नियाणियूं छोकिरियूं घणो कुझु करे थियूं सघनि, इन समाज में, इन दुनिया में घणियूं ई छोकिरियूं ॾाढियूं कामयाबु थियनि मर्दनि खां वधीक आहिनि। सो इन्हनि खे मां इहो मैसेज ॾियणु थी चाहियां त उन्हनि खे अॻिते वधाइणु ॾियनि, उन्हनि जे टैलेंट खे अॻिते वधाइनि, जेको बि उन्हनि जो टैलेंट आहे उनखे प्रमोट कनि। तक़रीब खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर दादू फयाज़ हुसैन राहूजो चयो त अगरि उस्ताद न हुजनि हा त को बि माण्हू वॾो माण्हू न हुजे हा। वॾे माण्हू जो मक़सदु जेको माण्हू इल्मु फ़हम ऐं अकुल वारो हुजे, जेकी बि वॾा माण्हू थिया आहिनि उहे उस्तादनि जी बदौलत थिया आहिनि। हुन चयो त अहिड़ा प्रोग्राम सरकारी सतह ते बि थियणु घुरिजनि, न सिर्फ़ु सुठनि उस्तादनि पर तालीम सां चाह रखंदड़ होशियार शागिर्दनि खे बि एवार्ड ॾियणु घुरिजनि, जंहिंसां उस्तादनि ऐं शागिर्दनि में वधीक उत्साह पैदा थींदो। तक़रीब में फोत थी वियल उस्तादनि ऐं बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ उस्तादनि खे क़ौमी हीरो करार ॾींदे बेस्ट टीचर एवार्ड पिणु ॾिना विया। कैमरामैन असद ख़ुश्क सां गॾु दानिश ख़ुश्क, आवाज़ टीवी न्यूज़ दादू।